अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अब सब खां पहिरियां करण सर हेडलाइंस ते। लाहौर में न्यू अनारकली पान मंडी वटि बम धमाको, बिन ॿारनि समेत 3 ॼणा मारिजी विया, 27 ॼणा ज़ख़्मी। धमाके सबब भर पासे जी इमारतुनि जा शीशा टुटी पिया, कारुनि ऐं मोटरसाइकिलुनि खे बि नुक़सान। ज़ख़्मियुनि खे म्यू अस्पताल मुंतक़िल कयो वियो। चइनि ज़ख़्मियुनि जी हालत नाज़ुक। धमाके खां पोइ सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। पुलिस मूजिबि धमाकेदार मादो दुकान वेझो मोटरसाइकिल में रखियो वियो हो। मारिजी वियलनि में ॿारड़ो कराची वासी अबसार ज़ीशान ऐं नौजवान रमज़ान शामिल आहिनि। धमाके खां पोइ ज़मीन में 1.5 फुट खॾो पइजी वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान लाहौर धमाके जो नोटिस वठी छॾियो। धमाके जे ज़िम्मेवारनि खे तुर्त गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आणण जो हुकुम। जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस जो इज़हार। अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ पारां लाहौर धमाके जी मज़म्मत। हयाती ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार। इस्लामाबाद हाई कोर्ट अल्फी बयान केस में गिलगित बल्तिस्तान के अॻूणे चीफ जज राणा शमीम ते तौहीन अदालत जो फर्द जुर्म लागू करे छॾियो। राणा शमीम इस्तदा कई त अल्फी बयान जी गैर जानबदारानी इंक्वायरी कराई वञे। हुन अदालत बाबति हिकु लफ़्ज़ नाहे चयो। अदालत राणा शमीम जे अटॉर्नी जनरल खे प्रोसिक्यूटर तौर तब्दील करण ऐं हल्फी बयान खे नज़र में रखंदे इंक्वायरी जूं 2 दरख़्वास्तूं ख़ारिज करे छॾियूं। अख़बार जे मालिक सहाफ़ी अंसार अब्बासी ऐं एडिटर आमिर गौरी ख़िलाफ़ फर्द जुर्म लागू न थी सघियो। राणा शमीम जो चवणु आहे त खेसि अकेलो ॾिसी फर्द जुर्म लागू कयो वियो। जंहिं सहाफ़ी ख़बर शाया कई उनखे माफ़ कयो वियो। वॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी ॾखण पंजाब सूबे जे क़याम बाबति आईनी तरमीमुनि लाइ पार्लियामानी अॻवाननि खे बाज़ाब्ता तौर दावत ॾेई छॾी। वॾे वज़ीर क़ौमी असेंबली में अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे ख़त लिखी छॾिया। शाह महमूद कुरैशी पारां ख़त में पार्लियामेंट जे समूरियुनि वॾियुनि जमायतुनि खे ॾखण पंजाब सूबे जे क़याम बाबति कानून साज़ी लाइ घुर्बल सरकार जी दरख़्वास्त। वॾे वज़ीर जो चवणु आहे त 3.5 करोड़ माण्हुनि जी इन ख़्वाहिश खे पूरो करण में बुनियादी रंडक हिकु आईनी तरमीम आहे, जंहिं लाइ पार्लियामानी पार्टी जे साथ जी ज़रूरत आहे। मुल्क में कोरोना वायरस जी 5वीं लहर ओमिक्रॉन तेज़ीअ सां पखिड़जण लॻी। 9 महीननि खां पोइ कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 11.5% खां वधी वई। कोरोना वायरस विघे 5 मरीज़ फ़ौत। हयाती विञाईंदड़नि जो अंग 29,042 थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 6,808 नवां केस रिपोर्ट। कराची में कोरोना जे हाकारी केस जी शरह 41% खां वधी वई। 3,149 नवां केस ज़ाहिर। हैदराबाद में केस जी शरह 13% ताईं पहुची वई। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 196 नवां केस रिपोर्ट। फ़ाल केस जो अंग 959 थी वियो। हैदराबाद में कोरोना विघे 617 मरीज़ फ़ौत थी चुका। कोरोना जी पखेड़ रोकण लाइ NCOC जे फ़ैसिलनि जी रोशनी में सिंध जे तालीम खाते सूबे जे ख़ानगी तोड़े सरकारी स्कूलनि लाइ हुकुम जारी करे छॾिया। तालीम वारी वज़ारत मूजिबि 12 सालनि खां घटि उमिरि वारा शागिर्द 50% हाज़िरी सां स्कूल वेंदा। 12 सालनि खां वधीक उमिरि जे शागिर्दनि जी मुकमल हाज़िरी हूंदी। 12 सालनि जे उमिरि वारनि शागिर्दनि खे वैक्सीन लाज़मी लॻाइणी पवंदी। तालीम खाते पारां तालीमी इदारनि खे SOP जो ख़ासि ख़्यालु रखण जी हिदायत। पिथोरो वेझो सरकारी स्कूल जी भित किरण सबबि 2 ॿार दॿिजी फ़ौत थी विया। फ़ौतियुनि में ॻोठ सूफ़ी अकबर हुसैन वासी राजेश ऐं मोहब्बत नोड़े तौर थी लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। मोरोलग क़ौमी शाहरा ते गेट जे मिट्टी जी भराई दौरान छित किरण सबबि हिकु पोरियत दॿिजी फ़ौत।
एक ॼणो ज़ख़्मी। फौती जी सुञाणप अयाज़ अली चंडतोड़ थी। सिकंदर अली ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। सिजावर लॻ बदीन बाईपास ते मोटरसाइकिल ऐं डंपर विच में टक्कर, पीरसन फौत थी वियो। चक भरिसां मुसाफ़िर कोच ऐं मोटरसाइकिल में टक्कर, हिकु ॼणो फौत, हिकु ॼणो ज़ख़्मी, अस्पताल मुंतकिल। हैदराबाद वेझो हाला नाका वारे इलाइक़े में क़ौमी शाहराह ते एंटी नार्कोटिक्स फोर्स जी कार्रवाई। 2 कारुनि मां 141 किलोग्राम चर्स बरामद करे 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार जवाबदारनि में ग़ुलाम रसूल ऐं मीर मोहम्मद शामिल। हेड मास्तरनि जी तरक़ियुनि लाइ ग़लति अंग अखर जारी करण ते DEO लाड़काणे खे शोकास जारी। तालीम खाते डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर अख्तर कोरेजो खे नोटिस ॾेई वज़ाहत तलब करे वरिती। नोटिस में ॼाणायो वियो आहे त 17 ग्रेड जे हेड मास्तरनि जी ख़ाली पोस्टुनि ते HST टीचर खां हेड मास्तर जे उहिदे ते प्रमोशन लाइ आगाह करण जी ज़रूरत हुई। DEO एजुकेशन ॼाणे वाणी ख़ाली पोस्टुनि जो ग़लति अंग अखर जमा कराया, जेको हक़ीक़तुनि खे लिकाइण जो बुनियाद आहे। दादू लॻ ॻोठ मोहिब पंवर जी रवासण कूंज पंवर सां मुड़ुस ऐं ॾेरनि पारां मुबैना तौर नशो ॾेई इज्तमाही ॾाढाई जो निशानो बणाइण वारो मामिलो। दादू जी अदालत में जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त जी ॿुधणी। SHO अदालत में रिपोर्ट जमा कराईंदे मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त रुकण थाणे जी हद में अहिड़ो को बि वाक़ियो पेश नाहे आयो। जवाबदार धुर बि वाक़िए खे बेबुनियाद करार ॾींदे अदालत खां वकील करण जी मोहलत ॾियण जी इस्तदा करे छॾी। केस जी ॿुधणी 25 जनवरी ताईं मुलतवी। टंडो अलियार जी म्यूनिसिपल कमेटी में एंटी करप्शन टीम जो सिविल जज सां गॾु छापो। म्यूनिसिपल कमेटी में 2 सालनि दौरान थियल तरक़ियाती कमनि में बेज़ाब्तिगियुनि ख़िलाफ़ इंक्वायरी हलंदड़। एंटी करप्शन टीम 2018 खां 2019 ताईं थियल तरक़ियाती कमनि जो रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो। शिकारपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में छितनि ऐं रोलू कुतनि जो आज़ार घटिजी न सघियो। छितनि कुतनि वधीक ॿार ऐं ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। इस्पताल मां कुते जे ॾाढियल मरीज़नि खे वैक्सीन कराई वई। अहमदे जी भरपासे वारनि इलाइक़नि में ज़ैतून जो फसल तैयार थी मार्केट में अची वियो। ज़ैतून जे बाग़नि में कमु कंदड़ पोरियत महांगाई घटि अजूरो मिलण सबबि परेशानियुनि जो शिकार। This headline news is brought to you by कुछ रिश्ता ठहंदा ई आहिनि हिक ॿिए जे लाइ, जीअं ज़ीरा प्लस आहे चांहि जे लाइ। हैदराबाद में पहली बार 4 स्टार होटल की पुरआसाइश जिंदगी। मिलन फूड पेश करते हैं एक शानदार ऑफर, यानी हर बिरयानी पैक के साथ 1 चम्मच बिल्कुल फ्री। मिलन मसाले, जायकों की असली पहचान। खूबसूरत रहना अब इजी फ्रेश।